नाज़रीन, सिंधड़ी तालुके जे हिंगोरनू शहर खां वाया सामोर जुणे जो ताईं लिंक रोड जो तामीरियाती कम PPMPA सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी कोशिशनि ऐं कावशनि सां शुरू कयो। रोड जो कम बहितरीन कारपेट पूर्ण कयो वियो। उन मौक़े ते PPMPA सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो त सिंधड़ी तालुके अंदरि बिना कंहिं फ़र्क़ ऐं सियासत जी तामीराती कम कराया वेंदा आहिनि। हिन चयो त असां उसूलनि जी सियासत कई आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी हल्की जी अवाम खे तकलीफ़ हूंदी त असां हर तरह उन सां गॾु हूंदासीं। रिपोर्टर मोहम्मद हसन, शाहीन न्यूज़, ब्यूरो चीफ, मिठी थरपारकर।